बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ देह सारे ॾई न पचारे मिड़निया महिरबान घणो। अस्सलामु अलैकुम तमामु नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अव्हां जे लाइ, हमेशह जीअं अनेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। मां उमेद रखां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव ऐं जेकॾहिं ठीकु न बि आहियो त खोड़ सारियूं दुआऊं आहिनि त अलाह तबारक व तआला अव्हांखे शिफ़ा नसीब फरमाए ऐं अव्हां जल्द तंदुरुस्त थी वञो। तंदुरुस्ती हज़ार नेमत आहे। तंदुरुस्त आहियूं त हर शइ भाए थी, हर शइ बणे थी, न त कुझु बि कोन थो वणे। जंहिं स्टेज में हिन वक़्तु आऊं मौजूदु आहियां, जंहिं स्टेज में तव्हां हिन वक़्तु मौजूदु आहियो, जेके नौजवान हिन वक़्तु मूंखे ॿुधनि पिया, असांखे लॻंदो आहे त ज़िंदगी सदाईं साॻी हूंदी, एनर्जेटिक हूंदासीं ऐं वक़्तु ईअं ई हूंदो। असां हमेशह हलण वारा आहियूं, पर वक़्तु ॾाढो जल्दी गुज़री वेंदो आहे। वक़्तु ॾाढो बेरहम आहे, वक़्तु वॾो उस्तादु आहे, वक़्तु खोड़ कुझु सेखारींदो आहे, खोड़ कुझु सेखारे पियो ऐं उहो इंसानु जेको कुझु शयुनि मां सिखी वठंदो आहे। कुझु अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके कमनि मां सिखी वठंदा आहिनि, कंहिंजे वर्ताव मां सिखी वठंदा आहिनि, कंहिंजी ज़िंदगी जे सबक़ मां सिखी वठंदा आहिनि, ॻाल्हियुनि मां सिखी वठंदा आहिनि। जून एलिया चयो न त हर को माण्हू उहो न हूंदो आहे जेको ॾिसंदे ॿुधंदे सिखी वञे, पर हर हिकु हादसा ज़रूरी आहे। त कुझु माण्हू वरी हादसनि मां सिखंदा आहिनि, कुझु ॾेखनि मां सिखंदा आहिनि, कुझु माण्हू तरबियत मां सिखंदा आहिनि ऐं ॿ शयूं त असां वटि ॿ न बल्कि टे शयूं उन्हनि खे डिनाए कोन था पाण करे सघूं। असांजी घर जी तालीम, उनखे असां डिनाए नथा करे सघूं। घर में हर कंहिंखे तालीम मिलंदी आहे, ॿार बच्चा घर मां ई सिखंदा आहिनि। उनखां पोइ तव्हांखे हिकिड़ी तालीम मिलंदी आहे, उहा तव्हांजे स्कूल्स में मिलंदी आहे ऐं हिकिड़ी तालीम अव्हांखे मिलंदी आहे अव्हांजी रिलीजियस तालीम, अव्हांजी दीनी तालीम, उतां पाण सिखंदा आहियूं। पर जेको वॾो उस्तादु हूंदो आहे उहो त वरी बि वक़्तु हूंदो आहे, वक़्त खे वॾो उस्तादु मञियो वेंदो आहे। जेको वक़्तु सेखारींदो आहे ओड़ो केरु कोन सेखारींदो आहे, जेको तजुर्बा सेखारींदा आहिनि इंसान खे ओड़ो केरु कोन सेखारींदो आहे। ऐं तव्हां असां सभु नंढनि नंढनि तजुर्बनि मां, पंहिंजे नंढनि नंढनि विखुनि मां, ज़िंदगी जे उन्हनि सबक़नि मां पाण सभु पिरायूं था, सिखूं था, जेके असांखे मिलनि था। ऐं खोड़ सारियूं शयूं असांखे सुठियूं लॻंदियूं आहिनि, खोड़ सारियूं शयूं जेके आहिनि असांखे उहे मुस्बत कोन लॻंदियूं आहिनि। त असां पाण सभु असां कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि शयुनि खे पंहिंजो बणायूं जेके असांजे लाइ फ़ाइदेमंद आहिनि। असां उन्हनि शयुनि खां थोरो पासो करियूं जेके असांजे लाइ फ़ाइदेमंद, जेके असांजे लाइ मुस्बत साबित नथियूं थियनि। ऐं कल्ह जो जेको प्रोग्राम हुयो ॾाढो ख़ूबसूरत असांजो प्रोग्राम रहियो ऐं कल्ह जी जेका थीम हुई उहा ॾाढी उन सां ईअं खणी चइजे त कल्ह हिन स्टेज ते जॾहिं आउं आयसि या मूंसां गॾु जेके बि साथी मौजूदु हुया, हुनजे ज़हन में उहो वाक़ियो सानियो यकीननि तरी रहियो हुयो, असांजे ज़हननि ते अञा बि आहे ऐं इहो सानियो पूरी तारीख़ में बि ॻणियो वेंदो, लेखियो वेंदो। जॾहिं अमन जी ॻाल्हि कईसीं त अॼु बि असां वटि अमन जा ईअं चऊं त असां वटि पखी मौजूदु आहिनि ऐं पाण सभु सिंध धरती ते अमन जो हिकु आवाज़ु बुलंद कंदड़ आहियूं। हिन तरफ़ अॼु मुंहिंजे प्रोग्राम में रागी मौजूदु आहिनि, राग रंग असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे। ऐं नाज़रीन, अॼु जो जेको ॾींहुं आहे उन ॾींहं ते कुझु ॾींहं पहिरियां बि इहो टॉपिक मां हिन ते ॻाल्हाए चुकी आहियां। इहो नेशनली ॾींहुं सेलिब्रेट कयो वियो औरतुनि जे हवाले सां, ॿारनि जे हवाले सां। सो अॼु बि मां चाहींदसि त हिन बाबति पाण ॻाल्हि ॿोल करियूं। नियाणियूं यकीननि पाण सभु मञूं था त फ्यूचर असां नौजवाननि जो आहे, फ्यूचर जेके हिन वक़्तु नंढा ॿार आहिनि जेके पढ़ी रहिया आहिनि, फ्यूचर उन्हनि जो आहे। जेकॾहिं नियाणियुनि खे अव्हां पढ़ायो था त उहे नियाणियूं यकीननि अव्हांजे मुस्तक़बिल जो महिमार आहिनि। ऐं जेकॾहिं असां वटि इल्म जी टीं अखि मौजूदु आहे त पोइ असां ख़ूबसूरत तरीक़े सां हर मामले खे ऐं हर मसइले खे ॾिसी सघूं था। बहिराड़ी जी उन औरत खे मां कोन विसारींदसि जेका हारियाणी आहे, बहिराड़ी जी मां हुन औरत खे कोन विसारींदसि जेका हुनरेल आहे, हुनरमंद औरत आहे। ऐं जेके बि शख़्सियात गुज़रियूं आहिनि, जेके बि ॾाहा दानाह अदीब मुफ़क्किर इंटेलेक्चुअल्स गुज़रिया आहिनि, उन्हनि पंहिंजे धरतीअ जे अंगनि खे, नंगनि खे, ॿारनि खे, पंहिंजे धरतीअ जे पोरियत खे कोन विसारियो आहे, उन हुनरेल औरत खे कोन विसारियो आहे। पाण सभु मिली करे पंहिंजो पंहिंजो किरदारु जेकॾहिं निभाईंदासीं, हर को पंहिंजे पंहिंजे किरदार में जेकॾहिं फिट हूंदो, हर को पंहिंजे पंहिंजे किरदार में जेकॾहिं बालातर हूंदो, बा किरदार हूंदो, त उहो इंसानु यकीननि पंहिंजे उन ज़िंदगी खे त ख़ूबसूरत बणाईंदो, पर पंहिंजो हिकिड़ो अहिड़ो निशान, पंहिंजी हिकु अहिड़ी प्रचार छॾे वेंदो जंहिंखे पोयां सदियूं यादि कंदियूं, जंहिंखे पोयां सदियुनि ताईं
ॻायो वेंदो ऐं उन ते ॻाल्हायो वेंदो। सो जेको सानियो असांजे साम्हूं पेश आयो न, मां इहो जेको आहे सो ॾिसी दंग रहिजी वियसि। त ॾिसो न तारीख़ पंहिंजो पाण खे कीअं थी जोड़े, तारीख़ जा वर्क कीअं था जेको आहे सो अॻियां वधनि ऐं उन में उहे शख़्सियात पंहिंजो पाण खे कीअं थियूं जोड़ाइनि। दर हक़ीक़त असांजे साम्हूं जेको बि अचे थो असांखे लॻे थो ॾाढो ॾुखियो आहे ऐं हक़ीक़त में ॾुखियो आहे बि। जॾहिं तव्हां अमन जी ॻाल्हि कयो था, जॾहिं तव्हां सुठाई जी ॻाल्हि कयो था, जॾहिं तव्हां पंहिंजी धरती जी ॻाल्हि कयो था, त ॾाढी ॾुखी बि हूंदी आहे। कुझु शयुनि में तव्हांखे ॾाढो लोहड़ो पवंदो आहे, कुझु शयुनि में तव्हांखे पचणो पवंदो आहे, तव्हांखे पजरणो पवंदो आहे। ऐं मां सम्झां थी मीडिया जो बि ॾाढो वॾो किरदारु आहे। असां वटि जेके ड्रामास थियनि था, असां वटि जेके प्लेस थियनि था, असां वटि जेके प्रोग्राम्स थियनि था, असां वटि जेको बि मीडिया ते ॾेखारियो वञे थो उन जे पोयां हिकिड़ी प्लैनिंग हूंदी आहे, उन जे पोयां हिकिड़ो ॾाढो वॾो वर्क हूंदो आहे। मां हमेशह हिन ॻाल्हि खे मञंदी आहियां, मां हमेशह हिन ॻाल्हि खे चवंदी आहियां त जेके असांजा लीडर्स आहिनि उहे जेसिताईं रीडर कोन हूंदा त असांखे सुठो कुझु बि ॾिसण जे लाइ कोन मिलंदो, असांखे कुझु बि सुठो ॿुधण जे लाइ कोन मिलंदो, असांजो जेको मैसेज आहे सुठे तरीक़े सां फॉरवर्ड कोन थींदो, असांजो मैसेज सुहिणे तरीक़े सां अॻियां कोन वधी सघंदो ऐं पोइ असांखे उहा मोट सुठी कोन मिली सघंदी। त असांजा जेके बि ड्रामा राइटर्स आहिनि, असांजा जेके बि प्लेस कराईंदड़ आहिनि, जेके बि असांजे प्रोग्राम्स कराईंदड़ आहिनि, जेके असांजी कोर टीम आहे, जेके असांजा लीडर्स आहिनि, उन्हनि खे सुहिणे तरीक़े सां संजीदा तरीक़े सां ऐं ख़ूबसूरत तरीक़े सां पंहिंजो कमु करणो पवंदो, तॾहिं ई असां पंहिंजो हिकिड़ो सुठो मैसेज स्प्रेड करे सघूं था। हिन तरफ़ आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जो तारीफ़ मां कराईंदी हलंदसि। असां वटि रागी मौजूदु आहे, शामिर सरगाणी, सुठो आवाज़ु अथसि, ख़ूबसूरत रागी आहे, तव्हांखे भलीकार चऊं था सुबुह में राण जे हिन प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम। संदन फर्ज़ंद संदन भर में मौजूदु आहे गुलज़मा सरगाणी, ऐं गुलज़मा त असांजे प्रोग्राम्स में ईंदो रहंदो आहे ऐं ढोलक ॾाढो सुठो वॼाईंदो आहे, दुल सुठो वॼाईंदो आहे, तव्हांखे भलीकार था चऊं गुलज़मा। ऐं हुन तरफ़ खंजारी ते असां वटि जेको मौजूदु आहे, खंजारी नवाज़ चवंदा आहिनि, खंजरी नवाज़ चयो वेंदो आहे, करीम बख़्श, तव्हांखे भलीकार था चऊं। अस्सलाम वालेकुम। ठीकु आहे वदा, ख़ुशि आहियो? मां चाहींदसि तव्हां शुरूआति कयो प्रोग्राम जी। लाल कलंदर लाडला ओ सखी सेवाणी शहबाज, लाल कलंदर लाडला सखी सेवाणी शहबाज, हितों जा आवाज सुनी सदड़ा सेवण में, कमजोर मता समझो दी वानो कलंदर जो, कमजोर मता समझो दी वानो कलंदर जो, गुम मस्तीअ में आहे मस्तानो कलंदर जो, मस्तीअ में आगे मस्तानो कलंदर जो, कम जोर मता समझो दी वानो कलंदर जो, कम जोर मता समझो दी वानो कलंदर जो। सदा बणजी वञे सुखियो, हिन दर ते अचे बुखियो
वञे सुखियो नकी ॾींहं ॾिसे ॾुखियो मस्तानो कलंदर जो ना ॾींहं ॾिसे ॾुखियो मस्तानो कलंदर जो गुम मस्तीअ में आहे मस्तानो कलंदर जो गुम मस्तीअ में आहे मस्तानो कलंदर जो कम जोर मतां समझो दीवानो कलंदर जो कमज़ोर मतां समझो दीवानो कलंदर जो मोहब्बत जा मिलन मासा भर जो था वञन कासा मोहब्बत जा मिलन मासा भर जो था वञन कासा पर बास करे प्यासा पे मानो कलंदर जो बाश करे प्यासा पे मानो कलंदर जो गुम मस्तीअ में आहे मस्तानो कलंदर जो गुम मस्तीअ में आहे मस्तानो कलंदर जो कम जोर मतां समझो दीवानो कलंदर जो कमज़ोर मतां समझो दीवानो कलंदर जो मणिया वारो पंज तन जो प्यारो ही मर्दिया मणिया वारो पंज तन जो प्यारो थियो रोशन सारो मैं कानो कलंदर जो थियो रोशन सारो मैं कानो कलंदर जो गुम मस्तीअ में आहे मस्तानो कलंदर जो गुम मस्तीअ में आहे मस्तानो कलंदर जो कम जोर मतां समझो दीवानो कलंदर जो कमज़ोर मतां समझो दीवानो कलंदर जो ज़बरदस्त ज़बरदस्त खूबसूरत तमामु सुठो शुरूआत सुठी थी आहे प्रोग्राम जी तमामु नाज़रीन हिन वक़्तु असां वधंदासीं ब्रेक जी तरफ़ नहिड़ो ब्रेक आहे तव्हां काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में
नाज़रीन भलीकार चवां थी अवां सभिनीनि खे अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में सुबुह जे वक़्त में अवां जो पंहिंजो प्रोग्राम जंहिंजो तव्हां इंतज़ारु कंदा आहियो, जंहिंमें तव्हां असांखे यादि कंदा आहियो ऐं हीअ प्रोग्राम यकीनन ख़ूबसूरत बणाए अवां जे लाइ असां पेश कंदा आहियूं ऐं अवां जी पंहिंजी फरमाइश हूंदी आहे, पोइ असां उन हिसाब सां गेस्ट बि इनवाइट कंदा आहियूं। अॼु जे प्रोग्राम में राग रंग आहे ऐं अॼु जे प्रोग्राम में असां बहिराड़ी जी औरत खे यादि करियूं पिया। यकीनन बहिराड़ी जी जेका औरत आहे उहा मज़बूत आहे, उहा मज़बूत रही आहे, उनखे हमेशह तारीख़ यादि रखियो आहे। बहिराड़ी जी औरत खां मां सम्झां थी हिमत सिखणु घुरिजे। जेकॾहिं हिमत सिखणी आहे त हुन बहिराड़ी जी औरत खां सिखिजे जेका शदीद उस में पंहिंजो रोंबो, पंहिंजी बनीअ जो कमु, पंहिंजे घर खे ॾिसंदी अलॻि सां ऐं वरी पंहिंजी बनी खे, पंहिंजे कमनि खे अलॻि सां उहा उनजी हिकिड़ी अलॻि उहा ड्यूटी हूंदी आहे। पोइ उन औरत खे छो न सलाम कजे। उहा हारियाणी जेका हर काहे थी ऐं वरी पंहिंजे घर खे भलाए थी, उन हारियाणी खे छो न सलाम कजे। उहा औरत जेका ॻोठ में वेही करे पंहिंजे घर में पंहिंजे बचनि जी तरबियत करे थी, उन्हनि खे शहर ॾांहुं माणे थी ऐं शहर में उहा पंहिंजे औलाद खे हिकु सबक़ु गॾु ॾिए थी, हिकु तालीम गॾु ॾिए थी त तोखे पढ़णो आहे ऐं तालीम जे ज़ेवर सां तोखे पंहिंजो पाण खे सजाइणो आहे ऐं दुनिया में पंहिंजो नालो रोशन करिणो आहे, पंहिंजी धरती जो नालो रोशन करिणो आहे। केतिरियूं ई उहे अमड़ियूं जे ॻोठनि ताईं ई महदूद रहियूं, ॻोठनि में रहियूं, पर उन्हनि पंहिंजे बचनि खे पढ़ायो। यकीनन वालिदेन जो वॾो किरदारु हूंदो आहे। जेको बि छोकिरी छोकिरो, जेके बि ॿार, जेके बि स्टूडेंट्स सुहिणे तरीक़े सां पंहिंजो किरदारु निभाइनि था, उन्हनि में उन्हनि जो जेको सर फ़हिरिस्त जेकॾहिं कंहिंजो किरदारु अचे थो त उहो उनजे वालिदेन जो अचे थो। पर हा, इहा बि मञण जोॻी ॻाल्हि आहे त उहो इंसानु जेको पंहिंजो पाण खे सुञाणे वठे थो त यकीनन ख़ूबसूरत तरीक़े सां उहो पंहिंजो पाण खे सुञाणे पोइ जेको करे थो, कहिड़ी बि फील्ड आहे, कहिड़ो बि शोबो आहे, किथे बि आहे, सुहिणे तरीक़े सां कमु करे सघे थो, छो त हुन पंहिंजो पाण खे सुञाणे वरितो आहे। ॿियनि खे सुञाणणु, कंहिं ॿी फील्ड में इन्वॉल्व थियणु, ॿियनि जे लाइ ॻाल्हाइणु कंहिं हद ताईं थी सघे थो, ठीकु हुजे, पर जंहिं इंसानु पंहिंजो पाण खे कोन सुञातो उन इंसानु यानी त कुझु बि कोन कयो। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम में असां वटि रागी मौजूदु आहे, शहमीर सरगाणी। सो हुन सां ॻाल्हि ॿोल बि कंदासीं ऐं तव्हां खां कलाम बि ॿुधंदासीं। किथां तव्हां हिन जी हीअ ॾाढी वॾी दुनिया आहे न राग जी, कीअं सोचियो त ॻाइणो आहे, सिखणो आहे? बसि इहो शौक़ु हो बचपन खां वठी मूंखे, त मां माना इहे सिखां। उस्ताद मुंहिंजो जेको सिखिया जो आहे अलाॾितो नालो अथसि सोलंगी, उहो चाड़ो हाणे दुनिया छॾे वियो आहे, पर घणो खान सां फोटो खान ज़रदारी मूंखे ॾाढो वणंदो हो। शुरू खां वठी मां हुनखे ॿुधंदो हुउसि, रेडियो दौर खां। हा, रेडियो दौर खां। रेडियो में हलंदा हुअसि बोल, पर कैसेट जी दुनिया में कैसेटूं जूं वठी ईंदो हुउसि, ॿुधंदो हुउसि। पोइ माइटो मुंहिंजो हिकिड़ो वरी उहो मूंखे हिकिड़ो चकर हुन सां मिलायईं बि। अच्छा। हा, पोइ वरी हुन चयो ठीकु आहे, तव्हां भली अचो मूं ॾे त मां तव्हांखे ॾींदुसि बिल्कुलु सिखिया। पर असां टाइम एतिरो घटि हो, पची खान साहिब वटि कोन सघियासीं, पर उस्ताद अलाॾितो नालो सोलंगी, उन मूंसां थोरी घणी महिनत जेका कई, सही सही, जेके मां सिखियासीं। हिन फन जी दुनिया में तव्हांखे केतिरो अरसो थियो आहे? तक़रीबन हिन में मूंखे 20 साल खनि थी विया। 20 साल? जी जी। ही हारमोनियम प्ले करणु केतिरो ॾुखियो हो शुरूअ में? हिन वक़्त ताईं छा था सम्झो त मुकमल सिखियो आहे? न, हे त वॾी शइ आहे, वॾी दुनिया आहे, हे वॾी दुनिया आहे। सॼी ज़िंदगी हिनखे पियो सिख न त बि माना थोरो घटि आहे। बहरहाल माना हे जेतिरी इंसान जी उमिरि आहे एतिरी उमिरि ॿ हुजनि। जेकॾहिं मिसाल तौरु हिकिड़ो इंसानु सॼी उमिरि हिनखे सिखिया जे लाइ ॾिए थो न, त बि मां सम्झां थो त मुश्किल सिखी सघे, पर जेकॾहिं सिखी बि वियो त हाणे जॾहिं पोड़ो थी वेंदो त हुनजो राग केरु ॿुधंदो? चवंदा भाई पोड़ो आहे, हाणे कंहिं कम जो न आहे। हिन फन जे लाइ त मां त सोचां थो त 2 उमिरियूं हुजनि इंसान जूं, जेको हिकिड़ी सॼी उमिरि हिनखे सिखिया जे लाइ ॾिजे, ॿी उमिरि जेका हुजेसि वरी उहो नौजवान थिए, वरी वञी पोइ ॻाए। बाक़ी हिकिड़ी उमिरि में त मां सम्झां हे त कोन सिखी सघंदो। हे समंड आहे, वॾी शइ आहे, वॾी शइ आहे, एतिरो शइ आहे। माना तक़रीबन असांखे 20 साल थी विया आहिनि मूंखे, पर पोइ बि अञा असां हिनखे एतिरो कुझु सम्झी न सघिया आहियूं। सही सही, जेतिरो हिनखे सम्झणु खपे। बहितर सुठो प्ले कयो पिया, सुठो ॻायो पिया, आवाज़ सुठो अथव। 20 साल चङो अरसो आहे। जी जी। छा ॿुधाईंदव? हाणे बोल तव्हांखे ॿुधायूं था
साईं एजाज साईं जो वाह वाह जो हिकिड़ो जबरदस्त मिसाल महिमान आया ईंदो आहे उनजी ख़ुशी में आजियां जे लाइ सही सही आजियां जो गीत है भली आए भला पिरी भली आए भला पिरी कुर्ब कयो तो वध में वध इहो एहसान तुंहिंजे अचण जो ओ भले यार आए तुझो लख भलायूं असां पाणे तुझूं गाजूं वेठे गायूं असां पाणे तुझूं गाजूं वेठे गायूं भले यार आए तुझूं लख भलायूं भले यार आए तुझूं लख भलायूं असां पाणे तुझूं गाजूं वेठे गायूं असां पाणे तुझूं गाजूं वेठे गायूं भले यार आए तुझूं लख भलायूं भले यार आए तुझूं लख भलायूं तुझे पल पल बचारुन में वासी उकजा उकीरा उतरन में वासी उकजा उकीरा उतरन में वासी फिर तुझे पल पल बचारुन में वासी उकजा उकीरा उतरन में वासी उकजा उकीरा उतरन में वासी अञा हवा का मस्ती मथा तू जो आए अञा हवा का मस्ती मथा तू जो आए भले यार आए तुझो लख भलायूं भले यार आए तुझो लख भलायूं असां पाणे तुझूं गाजूं वेठे गायूं असां पाणे तुझूं गाजूं वेठे गायूं भले यार आए तुझूं लख भलायूं भले यार आए तुझूं लख भलायूं तोला तन ऐं मन जे तान में भुजायूं तोला तन ऐं मन जे तान में भुजायूं तोला हथ हीए में सेजूं सो विछायूं तोला हथ हीए में सेजूं सो विछायूं भले यार आए तुझो लख भलायूं भले यार आए तुझो लख भलायूं असां पाणे तुझूं गाजूं वेठे गायूं असां पाणे तुझूं गाजूं वेठे गायूं भले यार आए तुझो लख भलायूं भले यार आए तुझो लख भलायूं खुश खुश करियूं का बेहद बंदगिन सां गुलामी भरियूं का बेहद बंदगिन सां गुलामी भरियूं का सजण थी मुत विच
ख़ुशि ख़ुशि करियूं का बेहद बंदगिन सां गुलामी भरियूं का बेहद बंदगिन सां गुलामी भरियूं का असां तुझी बेलप इबादत था भायूं असां तुझी बेलप इबादत था भायूं भले यारो आए तुझो लख भलायूं भले यारो आए तुझो लख भलायूं असां पाणे तुझूं गाजू वेठ गायूं असां पाणे तुझूं गाजू वेठ गायूं भले यारो आए तुझो लख भलायूं भले यारो आए तुझो लख भलायूं असां तोखे चाहियो तो असांखे चाहियो असां सां एजाज़ चे रिझी रस कोरायो असां सां एजाज़ चे रिझी रस कोरायो तो असांखे चाहियो असां तोखे चाहियो असां सां एजाज़ चे रिझी रस कोरायो असां सां एजाज़ चे रिझी रस कोरायो हम फस कुरोने थियूं सभु सणायूं हम फस कुरोने थियूं सभु सणायूं भले यारो आए तुझो लख भलायूं भले यारो आए तुझो लख भलायूं असां पाणे तुझूं गाजू वेठ गायूं असां पाणे तुझूं गाजू वेठ गायूं भले यारो आए तुझो लख भलायूं भले यारो आए तुझो लख भलायूं ज़बरदस्त ज़बरदस्त सुठो ख़ूबसूरत आवाज़ तव्हांजो नाज़रीन वञूं था असां ब्रेक जी तरफ़ नंढड़ो ब्रेक आहे काॾे न वञिजो अवां ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरा नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में ऐं सुबुह मेहराण प्रोग्राम खे जेतिरो तव्हां पसंदि कंदा आहियो प्रोग्राम में जहिड़े तरीक़े सां तव्हां शामिलु थियो था प्रोग्राम जो जेको तव्हां रेस्पॉन्स ॾियो था कल्ह जे ॾींहं ते मूंखे ॾाढियूं कॉल्स आयूं पिए प्रोग्राम में जेतिरियूं कॉल्स असां अटेंड करे सघियासीं अटेंड कयोसीं पंहिंजे आयल मौज़ूज़ महिमाननि खे वक़्तु ॾिनोसीं अवां सां जेका बि ॻाल्हि ॿोल कईसीं काराइती ॻाल्हि ॿोल हुई ईअं ई हमेशह कोशिशि हूंदी आहे समूरी टीम जी ख़ूबसूरत प्रोग्राम असां तरतीब ॾियूं काराइतो प्रोग्राम तरतीब ॾियूं ऐं उन टॉपिक ते असां ॻाल्हायूं जेको उथंदड़ असांजो इशू आहे उन टॉपिक ते असां ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कंदा आहियूं जेको टॉपिक अहमियत जो हामिल हूंदो आहे हिन वक़्तु प्रोग्राम में शामिल सरगाणी मौजूदु आहे ऐं सुठो आवाज़ु अथसि तव्हांजे आवाज़ मां खान साहब फोटे जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं खान साहब फोटो खान ज़रदारी ॾाढो सुठो ख़ूबसूरत आवाज़ु हुयसि तव्हांजे आवाज़ मां उनजी झलक महसूसु थिए पई जी जी सो उन केतिरो ॿुधंदा हुयव असां हुनखे तमामु जाम बाम ॿुधंदो हुउसि अच्छा मां माना अॼु ॾींहं ताईं किथे बि महफ़िल में वेंदा आहियूं न त माण्हू जेके बि हूंदा आहिनि त उहे अनाउंसमेंट जेॾीमहिल मुंहिंजी थींदी आहे त उस्ताद जे नाले सां थींदी आहे वाह वाह उनजो शागिर्द आयो आहे सही सही ख़ुशी केतिरी थींदी आहे जी जी तमामु घणी ख़ुशी महसूसु थींदी हूंदी बिल्कुलु थींदी आहे ॾाढो ख़ुशि थींदो आहियां दोस्त ॿुधंदा आहिनि ऐं दिलि सां चाहींदा सही सही तव्हांजा खोड़ सारा परस्तार हूंदा ॿुधंदा हूंदा तव्हांखे काफ़ी सारा माण्हू असांजा जेको आहे सो राग खे ॾाढी अहमियत ॾींदा आहिनि ऐं हीअ त तव्हांजो जेको रंग आहे तमामु वणंदड़ आहे ख़ूबसूरत आहे घणो कहिड़े शाइर खे ॿुधो अथव मां उस्ताद बुखारी खे बि ॻाईंदो आहियां साईं तालबुल मौला घणो ॻाईंदा आहिनि तमामु उस्ताद मुंहिंजो बि हुनखे ॻाईंदो हूंदो खान साहब उनखे महफ़िल में तमामु घणो कुझु ॻाईंदो आहियां ॿिया मुंहिंजो तमामु पसंदि जो शाइर आहे मिस्किन मलाह उहो हर वक़्तु मूंसां गॾु हूंदो आहे उन जा ॿोल मां काफ़ी ॻाईंदो आहियां कुझु सही सही ज़बरदस्त ज़बरदस्त पोइ हाणे छा था ॿुधायो साईं तालबुल मौला जो ॿोल आहे ज़बरदस्त
अजीब अजीब ओरे आव अजीब तलायूं नवानी पी के सुर्कियूं सिक जूं ऐं रातियूं कयूं ॾींहं मोहबत वारा मीग बस न कन बिरग में मेहरबानी बीत वई पर मोदे कारण खां बवे वाट भी दे अख खणी वाट भी दे अख खणी ना ज़ुकन हारण खां बवे मेहरबानी बीत वई पर मोदे कारण खां बवे मेहरबानी बीत वई पर मोदे कारण खां बवे वाट भी दे अख खणी वाट भी दे अख खणी ना ज़ुकन हारण खां बवे मेहरबानी बीत वई पर मोदे कारण खां बवे मेहरबानी बीत वई पर मोदे कारण खां बवे वाव कहिड़ो ॿियो लॻी ना तो विसारे तो छॾियो वाव कहिड़ो ॿियो लॻी वाव कहिड़ो ॿियो लॻी ना तो विसारे तो छॾियो बस फ़क़त बेदर्द दिल पर बस फ़क़त बेदर्द दिल पर कौल पाड़ण खां बवे मेहरबानी बीत वई पर मोदे कारण खां बवे मेहरबानी बीत वई पर मोदे कारण खां बवे वाट भी दे अख खणी वाट भी दे अख खणी ना सुख निहारण खां बवे मेहरबानी बीत वई पर मोदे कारण खां बवे मेहरबानी बीत वई पर मोदे कारण खां बवे अगत रातियों ॾींहं मजलस में विहारी तो हुए अगत रातियों ॾींहं मजलस अगत रातियों ॾींहं मजलस में विहारी तो हुए अॼु त आशिक खे फ़क़त अॼु त आशिक खे फ़क़त सुहिणा सारण खां बवे मेहरबानी बीत वई पर मोदे कारण खां बवे मेहरबानी बीत वई पर मोदे कारण खां बवे वाट भी दे अख खणी वाट भी दे अख खणी ना सुख निहारण खां बवे मेहरबानी बीत वई पर मोदे कारण खां बवे मेहरबानी बीत वई पर मोदे कारण खां बवे तालिबुल मौला के आहे ए अजब मुजाए मन तालिबुल मौला के आहे आ आ आ तालिबुल मौला के आहे ए अजब मुजाए मन ॿियो त बस पर तूं रुगो ॿियो त बस पर तूं रुगो दिल धुतारण खां बवे मेहरबानी बीत वई पर मोदे कारण खां बवे मेहरबानी बीत वई पर मोदे कारण खां बवे वाट भी दे अख खणी वाट भी दे अख खणी ना सुख निहारण खां बवे
मेहरबानी बीत वई पर मुंह ॾेखारण खां बि वई मेहरबानी बीत वई पर मुंह ॾेखारण खां बि वई ज़बरदस्त ज़बरदस्त नाज़रीन विलियम शेक्सपियर चयो आहे न त हर इंसान जेको आहे सो दुनिया हिकिड़ो स्टेज आहे हर इंसान अचे थो उहो पंहिंजो प्ले हिकिड़ो परफॉर्म करे थो ऐं हली थो वञे ज़िंदगी ईअं ई आहे हिकु स्टेज आहे असां सभु हिन दुनिया में कुदरत काइनात जे तरफ़ां खलकिया विया आहियूं ऐं असां सभिनीनि जो हिकिड़ो पर्टिकुलर पंहिंजो पंहिंजो रोल आहे हिन स्टेज ते पाण प्ले कयूं पिया जंहिं ख़ूबसूरत प्ले कयो उहो अमर बणिजी वियो ऐं जंहिंजो किरदारु हिकिड़ो विलियन जो हुयो उहो विलियन बणिजी वियो हर कंहिंजो किरदारु मां सम्झां थी ख़ूबसूरत आहे जेकॾहिं तव्हां ख़ूबसूरत तरीक़े सां निभायो हर इंसान खे अलाह ताला ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पैदा कयो आहे बशर्ते तव्हां उन ख़ूबसूरत अंदाज़ खे उन ख़ूबसूरत कम खे पंहिंजे अंदर मां ॻोल्हियो ऐं तव्हां ख़ूबसूरत तरीक़े सां निभाइण जी कोशिशि कयो प्रोग्राम में असां वटि जेके हिन वक़्तु महिमान मौजूदु आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदा हलंदासीं पसंदीदा जेके तव्हांजा रागी आहिनि उन्हनि खे बि ॻणाइजो घणे खां घणो कंहिंखे ॿुधो अथव इहो बि ॿुधाइजो हिन वक़्तु कंहिंखे घणो ॿुधंदा आहियो मां हींअर तक बि उस्ताद खे ॿुधंदो आहियां खान साहिब खे खोटे खान खे ज़बरदस्त वीचारो दुनिया छॾे आहिनि दुनिया में पर हुनजा अञा असां वटि ख़्याल जा उहे रिकॉर्ड पिया आहिनि जी जेॾीमहिल बि मूंखे टाइम हूंदो आहे त मां उस्ताद खे ॿुधंदो आहियां तमामु हा हा उनजो हिकिड़ो पंहिंजो उरूज रहियो उस्ताद सां मुलाक़ात भला हुई जी हिकिड़े चकर मुलाक़ात थी हिकु चकर मुलाक़ात थी कीअं हुई मुलाक़ात ॿुधायो भला असांखे उहो ईअं मुलाक़ात थी त मुंहिंजो माइट हो हिकिड़ो मास्तर हो पोइ उहो चवंदो हो यार तूं जो ॻाईंदो वतींदो पोइ तुंहिंजो छा ख़्यालु आहे मां चयो मूंखे त उस्ताद सां मिलायो त जेकर बहितरु आहे कैसेटुनि में रुॻो ॿुधो आहे हाणे मिलायो भला पोइ हुननि चयो ठीकु आहे तूं तयारु थी तोखे वठी हलूं पोइ हिकिड़े ॾींहुं तयारु थियासीं वियासीं हिकिड़े प्रोग्राम में उस्ताद आयल हुजे जी जी उते ॻाए पियो पोइ उते मिलियासीं वञी हुन सां पोइ उस्ताद चयो भाउ ठीकु आहे तव्हां भली मूं वटि अचो पोइ तव्हांखे ॾींदासीं बाक़ाइदे सिखिया सुठे नमूने सां इनशा ताला तव्हांजा आवाज़ सुठा आहिनि थोरो उस्ताद चयो झुंगारे ॿुधायोमांसि हुनखे तमामु पसंदि आयो चयो भाउ ठीकु आहे तव्हां भली मूं ॾे अचो त असांजो वञणु थी न सघे होॾां पतासीं कोन बधी आहे हिकिड़ी मुलाक़ात जेका थी हुन सही सही पोइ भला उन हिकिड़ी मुलाक़ात में तव्हां कीअं ॾिठो पंहिंजे हुन उस्ताद खे त उहो तबियतनि कीअं हुयो ॻाल्हाइण ॿोलाइण में केतिरो मिठो हुयो ॻाइण में त यकीनन आवाज़ु ॾाढो ख़ूबसूरत जी जी पर हक़ीक़ी ज़िंदगी में तव्हां हुनखे ॾिठो त पोइ हिकु ॾींहं में केतिरो इंसानु सम्झी सघे थो तव्हां खां पुछंदा न न तमामु आवाज़ बि हुनजो ॻाल्हाइणु मिठड़ो हुनजो जा हुनजी कचहरी मिठी तमामु हुन तूं दिलि चए त सॼो ॾींहुं माण्हू वेही हुन सां कचहरी करे केतिरे टाइम जी मुलाक़ात ख़ुशि तबियत तक़रीबन असां कलाक खनि हुन सां गॾु हुयासीं कलाक ॾेढ हुयासीं पोइ वरी महफ़िल जो टाइम थी वियो वरी हुनखे सॾु कयूं स्टेज ते विया मथे पोइ वरी वेही हुनखे ॿुधोसीं भई ईअं खुली कचहरी ॾेढ कलाक खनि असां सही अदा सही तव्हां खां इहो पुछंदासीं हिन वक़्तु त स्टूडियो में मौजूदु आहियो कैमराज़ आहिनि तव्हां ॻायो पिया ऐं इहो प्रोग्राम लाइव असांजे व्यूवर्स ताईं पहुचे पियो पर जेका महफ़िल हूंदी आहे जंहिंमें खोड़ सारा माण्हू मौजूदु हूंदा आहिनि हुजूम मौजूदु हूंदो आहे उते भला ॻाइणु कीअं हूंदो आहे उते त हाणे जीअं त ॻाईंदा आहियूं अहिड़े तरीक़े सां ॻाइबो आहे हा हर शइ माना हुते त जेका हुननि हा जेका चॉइस हुननि जी हूंदी मिसाल हिकिड़ो अब हे शइ असांखे ॿुधायो त उन्हनि खे उहा ई शइ ॿुधाईंदासीं माना दुकानु आहे हिकिड़ो हुन ते हर वक़्तु हूंदो त हुन मां ग्राहक न मोटंदो असां वटि हर वक़्तु मौजूदु हूंदो आहे पोइ उते उहो जेको ॿुधंदा आहिनि असां उहा शइ हुननि खे ॿुधाईंदा आहियूं हर रंग माना असां वटि मौजूदु हूंदो आहे ज़बरदस्त ज़बरदस्त ॾाढो सुठो नाज़रीन प्रोग्राम खे वधीक अॻियां असां वधाईंदासीं प्रोग्राम में वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो सो न्यूज़ ब्रेक जी तरफ़ हलूं था ऐं जल्दी सां वापसि अचूं था ऐं पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चऊं था अवाज़ पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में प्रोग्राम सुठो हले पियो ख़ूबसूरत लाइट प्रोग्राम आहे सुबुह जो वक़्तु ॾाढो लाइट प्रोग्राम जेके आमद जा गीत हूंदा आहिनि उहे असांजे प्रोग्राम में शामिलु थियनि पिया ऐं प्रोग्राम खे तव्हां बि लाइटली इंजॉय कयो चांहि जो कप तव्हांजे हथ में हूंदो थी सघे थो तव्हां नाश्तो कंदा हुजो थी सघे थो हिन वक़्तु निंड मां उथिया हुजो ऐं तव्हां टेलीविजन स्क्रीन ऑन कई आहे सुबुह मेहरान प्रोग्राम ॾिसो पिया ऐं पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो सां मुखातिबु आहियां ऐं
प्रोग्राम जी जॾहिं शुरूआत हूंदी आहे त ॾाढो कोशिशि हूंदी आहे त लाइटली ॾाढो फ्रेश थी करे तव्हां सां गुफ़्तगू जो आगाज़ कयो वञे। पोइ जंहिं हिसाब सां असांजो प्रोग्राम रथियल हूंदो आहे, जेका थीम हूंदी आहे, जेको टॉपिक हूंदो आहे, त पोइ प्रोग्राम खे अॻियां वठी हलणु ॾाढो सुठो लॻंदो आहे, तमामु ख़ूबसूरत लॻंदो आहे। प्रोग्राम खे स्टार्टिंग खां एंड ताईं जहिड़े तरीक़े सां पोइ असां प्रोग्राम रन कंदा आहियूं त सुठो लॻंदो आहे, ख़ूबसूरत कमु थी रहियो हूंदो आहे। शामिर सरगाणी मौजूदु आहे असांजे प्रोग्राम में ऐं राग सां ॾाढो चाह अथसि, मुहबत अथसि, सुठो ॻाए थो, 20 सालनि जो तजुर्बो अथसि ऐं हिन वक़्तु भला हाणे कहिड़ी चूंड कई अथव, छा था ॿुधायो? गुलज़म मां सवा चुप चुप वेठा आहियो, बसि हाणे ॿुधायो त धुल वॼायां। ज़बरदस्त ज़बरदस्त जी जी ॿुधायो। दिल पर ऐं दरिया जा ओ लाला, दिल पर ऐं दरिया जा अजीब आहिनि आर, पूर पवेन रात जो वञी वसाइन हू पार, पुठ वराए जे विया त वरी न क्यों निहार, तरस पवेन तिल जो न वठन ख़बर चार, जे धिके ओ कयूं धार पो तालिब मौला कीअं कंदो। ओ मिठा मैं वंदा वलिया ओ मैं को मिलण भी नहीं दे दे, ओ केर किथों आए मैं को बहन भी न दे दे, ओ केर किथों आए मैं को बहन भी न दे दे, आए गए मिठा मैं वंदा वलिया मैं को मिलण भी न दे दे, ओ केर किथों आए मैं को बहन भी न दे दे, ओ केर किथों आए मैं को बहन भी न दे दे। के भर रोवा सब पागल पे समझन, ओ सुध के भर रोवा सब पागल पे समझन, ओ तेरी घिटी दी मिट्टी में को चुमन भी न दे दे, ओ तेरी घिटी दी मिट्टी में को चुमन भी न दे दे, आए गए मिठा मैं वंदा वलिया मैं को मिलन भी नहीं दे दे, ओ केर किथों आए मैं को बहन भी न दे दे, ओ केर किथों आए मैं को बहन भी न दे दे। आंखें खुशबत दा को आंखें गे बीमार, को आंखें खुशबत दा को आंखें गे बीमार, ओ मैं के दिगाल मना में को पुछण भी न दे दे, के दिगाल मना में को पुछण भी न दे दे, खाए गए मिठा मैं वंदा वलिया मैं को मिलन भी नहीं दे दे, ओ केर किथों
आई में को बहन भी नगी दे दे ओ केर में किथों आई में को बहन भी नगी दे दे मागते ला ला मोटी मिठान मागते तो के आणी दो त अलाग ओ न विसरियो अमन छाचे तुझे चैन घड़न जो चाग गुजरियो बारियो माग तब मोटी कोन मिठा तू हकीर आके दर कदा खिल भी गुजारो थे हकीर आके दर कदा खिल भी गुजारो थे ओ दर तदे रिंद को अज रोण भी नगी दे दे ओ दर तदे रिंद को अज रोण भी नगी दे दे है गए मिठा मैं बहता वलिया मैं को मिलन भी नहीं दे दे ओ कर गए किथों आए मैं को कहन भी नगी दे दे ओ कर गए किथों आए मैं को बहन भी नगी दे दे वाह 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 ज़बरदस्त ज़बरदस्त सुबुह सुबुह जो चवंदा आहिनि त जेके रागी हूंदा आहिनि जेके गायक हूंदा आहिनि उहे रियाज़ कंदा आहिनि जी जी पोइ तव्हांजो केतिरो रियाज़ मतिलबु थियो आहे शुरूअ खां वठी अञा ताईं कंदा आहियो जी 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 सुबुह जो रोज़ रुटीन आई आहे सुबुह जो सवेल उथी निंड मां पहिरियां त निमाज़ पढ़ी पोइ वरी रियाज़ कंदा आहियूं अल्लाह ताला खे यादि करे पोइ रियाज़ 2 कलाक खनि रियाज़ कंदा आहियूं वाह वाह ऐं हिकिड़े सुठे रागीअ जे लाइ रियाज़ केतिरो ज़रूरी आहे रियाज़ जेतिरो करे त एतिरो भलो अथसि सही पर हुनखे 2 कलाक ॾींदो त अञा हुनजो तमामु मज़ो थींदो ऐं सुठो थींदो हे फन अहिड़ो आहे जो हिनखे हिकिड़ो ॾींहुं छॾी न त हे चवंदो 5 ॾींहं मूं वेझे न अचु सही पर असां काफ़ी ॾिसंदा आहियूं त दोस्त अहिड़ा सुठा सुठा महिनत कंदा आहिनि तव्हांजे उस्तादनि जी सिखिया कीअं हुई हिकु सुठो इंसान बणजण जे लाइ हिकु सुठो रागी बणजण जे लाइ जी जी उहो महिनत करे पंहिंजी सुठो इख़लाक़ हूंदुसि सुठी महिनत कंदो त इंशाअल्लाह ताला अॻिते वधी ईंदो सही चवंदा आहिनि न पुछणा न मुंझणा जी जिते न अचे हुते पुछी वठिजे हा इहो त ज़रूरी आहे न जेको पुछा आहे त इहा त तमामु बहितरीनु आहे न जेका हिकिड़ी शइ ॾिसो नथी अचे त कंहिं उस्ताद खां पुछी सघे थो न माण्हू हा हा छाणा चवंदो त उस्ताद एक सेवा नेक वाह 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 पोइ आण माण्हू कंहिं बि उस्ताद जी ख़िदमत कंदो त अज़ ख़ुदि का न का शइ ॾेई वेंदो उस्ताद हिकिड़ो ई थियो पर उहो उस्ताद अहिड़ा हूंदा आहिनि के बि रहमदिल जो हुनजी माण्हू ख़िदमत कंदो त उन मां कुझु न कुझु वंड मिली वेंदो आहे सही इंसान सही खे भला नवनि रागियुनि खे कीअं था ॾिसो तव्हांजो 20 साल जो हिकिड़ो एक्सपीरियंस तजुर्बो आहे नवां रागी कीअं पिया ॻाइनि उहे महिनत कनि पिया सुठी पंहिंजो कमु सुठो पिया था कनि पहिरीं ॾुखियो हूंदो हो न हिकिड़े रागीअ खे रागी बणजणु रेडियो ताईं अचणु ॻाइणु ॾाढो ॾुखियो हूंदो हाणे त सभिनी वटि मोबाइल आहे वीडियो ठाही रखी छॾी सोशल अकाउंट्स ते जी जी पोइ छा इन सां हिकिड़ा सुठा रागी तयारु थियनि था 2 पासा हूंदा आहिनि न जी जी के सुठा रागी बि यकीनन उस्तादनि जी उन में तरबियत में सुठा तयारु थियनि पिया हिन में 2005 में तव्हांजी ॻाल्हि में 2005 में रेडियो पाकिस्तान ते असां वियासीं त तमामु ॾाढी ॾुखियाई पई महसूसु थिए उते असांखे वञण जे लाइ अंदरि सही बहरहाल पोइ उते अंदरि वियासीं उते वञण बि तॾहिं ॾुखियो हूंदो न हा उते प्रोग्राम हिकिड़ो नओं रंगीन हलंदो हूंदो पोइ उन में असां वञी ॻायो अच्छा हा पोइ काफ़ी अरसो 2-3 महीना ॻायोसीं उन में पोइ असां हुननि
असांखे अप्रूव करे छॾियो। अच्छा। पोइ रेडियो ते पाकिस्तान ते। हाणे त रेडियो ते एतिरो कोन्हे सख़्ती, पहिरियां तमामु ॾाढी सख़्ती हूंदी हुई। हाणे सख़्ती कोन्हे, हाणे घणा मीडियम्स आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। तॾहिं हिकिड़ो मीडियम हूंदो त हर को उन ताईं रसाई करण में ॾाढी मुश्किल हूंदी। तव्हांखे भला केतिरी मुश्किल दरपेश आई इहो सफ़र तय कंदे? तमामु ॾाढी। उस्ताद हिकिड़ो सोलंकी हूंदो हो, हिन में राधण स्टेशन ते रहंदो हूंदो हो, उन वटि वेंदो हुउसि जेॾी महिल त शुरूआति जॾहिं अञा नंढो हूंदो हुउसि, तक़रीबन 15-16 सालनि जो, त जंहिं महिल पहुचंदो हुओ त हुन वटि त हो सुतो पियो हूंदो त मां दुआ घुरंदो त अलाह करे उथियल हुजे। अच्छा। जे उथियल न हूंदो, सुतल हूंदो त ख़बर न आहे छा चवे। पोइ जंहिं महिल सुतल हूंदो हो त ईअं दर खड़काईंदो हुअमांसि त उथंदो हो। जंहिं महिल मूंखे ॾिसंदो हो त ईअं कावड़ में दर बंदि कंदो हूंदो त तूं हींअर टाइम आहे जेको तूं हींअर आहे। त मां चवंदो उस्ताद माज़रत, ईअं करे दर बंदि करे अञा अंदरि सुम्ही पवंदो हूंदो, दर कोन खोलींदो हो। सही। पोइ वरी कॾहिं हूंदो हुउसि रहमरूह में त वरी हो माना ॾींदो हूंदो सिखिया, पर उनजो थोरो माना ॾिसां पियो त माना कोन हो रुझान। पोइ उन खे छॾे करे उस्ताद अलॻि हिते सोलंकी वटि पोइ वरी मां वियुसि। उहो तमामु रहमदिल हो ऐं उस्ताद बि उहो ई हूंदो आहे जंहिंजे अंदरि में रहम हुजे। हा, हुनखे थोरो मिड़ई कुझु हूंदो हो। वॾा जेको राधण में रहंदो हूंदो हुनजो सुल्तान नालो हूंदो हुउसि, उहो बि सोलंकी हो, पर थोरो उहो वीचारो दुनिया छॾे अलाह हुनखे जंहिं त नसीब कंदो, पर थोरो पको हूंदो हो। माना कंहिं बि हिसाब किताब खे हिकिड़े जे चकर मुंहिंजा माइट मूंसां मिलिया, उते मूंखे चई तूं जो राग बतींदो ॻाईंदो, असांखे ॿुधा त हली राग। मूं दिलि में सोचियो त हाणे मां जो हिनखे उस्ताद जे वठी वञा, उस्ताद जो सुतल ऐं मूंखे इहा दड़का, त पोइ त मुंहिंजा माइट बि मूं ते खिलंदा। पोइ हुननि खे जंहिं महिल वठी वियुसि त मां दर जंहिं महिल खड़कायो त हुन दर खोलियो, पर अलाह कयो त हुनखे मौला रहम ॾिनो, असांखे विहारे ऐं ॻाराई बि। पोइ माइटनि मुंहिंजनि ॿुधो, चई यार सुठो थो ॻाईं, तमामु महिनत कर त बहितर रहंदी। सही सही। हो पोइ उस्तादनि जा ख़्याल हूंदा आहिनि। उस्ताद हिकिड़ा तमामु रहमदिल बि हूंदा आहिनि, एहसास कंदा आहिनि। ऐं उस्ताद अलाह तो सोलंकी तमामु रहमदिल हूंदो, अलाह हुनखे जन्नत नसीब करे। केरु बि वेंदो हूंदो न, पर हुनखे विहारे ऐं माना तमामु सुठे नमूने सां। ज़बरदस्त ज़बरदस्त। उस्ताद जो रहमदिल हुअणु तमामु घणो ज़रूरी आहे। उस्ताद जो वंड करणु तमामु घणो ज़रूरी आहे। उस्ताद जेसिताईं उन ख़ूबसूरत तरीक़े सां पंहिंजे शागिर्द खे पंहिंजो इल्मु मुंतक़िल नथो करे त उहो दर हक़ीक़त उस्ताद कोन हूंदो आहे। इल्मु हिकु उहा शइ आहे नाज़रीन जेका ज़ख़ीरो करे नथी रखी सघिजे, जेका जमा करे तव्हां सिर्फ़ु पंहिंजे हद ताईं महदूद नथा रखी सघो, पर इल्मु जेको आहे उहो अव्हांखे बि रोशनास तॾहिं कंदो आहे जॾहिं तव्हां उनखे अॻियां ताईं फैलाईंदा आहियो। वक़्तु साही जो थी वियो आहे, नंढड़ी ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरा। मलिकार चऊं था तमामु असांजा ॾिसंदड़ तव्हां जेके बि हिन वक़्तु प्रोग्राम ॾिसो पिया, प्रोग्राम खे इंजॉय कयो पिया। हिकिड़ो म्यूज़िक हूंदो आहे ॾाढो फास्ट, उहो म्यूज़िक घटि माण्हुनि खे वणंदो आहे। हिकिड़ो म्यूज़िक हूंदो आहे ॾाढो सोभर, उहो मां सम्झां थी जेके सादा दिलि इंसान हूंदा आहिनि, जेके माठीणा हूंदा आहिनि, जेके पंहिंजे मिज़ाज में नरम हूंदा आहिनि, जेके डाउन टू अर्थ जंहिंखे चवंदा आहियूं, जेके झुकियल इंसान हूंदा आहिनि, जेके पंहिंजो पाण खे उन हठ उन वॾाई खां दूरि रखंदा आहिनि, परे रखंदा आहिनि, ऐं पंहिंजे मिज़ाज में, पंहिंजी शख़्सियत में, पंहिंजे अंदाज़ में ऐं पंहिंजे बयान में, पंहिंजे कलाम में ॾाढा ख़ूबसूरत इंसान हूंदा आहिनि। उहे लाइट म्यूज़िक खे ॾाढो पसंदि कंदा आहिनि, या जेको नाइट टाइम ते असां जेको गज़लूं ॿुधंदा आहियूं, इन तरह जो जेको म्यूज़िक हूंदो आहे उहो कुझु चूज़ थियल माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि खे मुंहिंजे ख़्याल सां उन जी दिलि सां कनेक्टेड हूंदो। न त ठीकु आहे, म्यूज़िक जी त इहा माना इहो पावर आहे न, कंहिं बि ज़ुबान में हुजे, कंहिं बि ॿोलीअ में हुजे, उनजो कहिड़ो बि रंग हुजे, उनजो को बि म्यूज़िक हुजे, उन सां कहिड़ा बि इंस्ट्रूमेंट्स गॾु प्ले थियनि पिया, ॿुधण में सुठो लॻंदो आहे। इन जे लाइ त चवंदा आहिनि त म्यूज़िक खे हिकु पावर आहे। पर जॾहिं असां चूज़ करण ते ईंदा आहियूं म्यूज़िक खे, त पोइ असां वरी पंहिंजी पर्सनैलिटी, पंहिंजे अंदाज़ मुताबिक़ उन खे ॿुधणु पसंदि कंदा आहियूं। हर कंहिंखे हर म्यूज़िक कोन वणंदो आहे।
तव्हां सां थी सघे थो त केतिरा ई असांजा ॾिसंदड़ उन्हनि मां हुजनि ऐं ख़ुदि उन्हनि मां आहियां जेका चूज़ करे शयूं ॿुधंदी आहियां ऐं ॿुधण खां पोइ असांखे सम्झण बि घुरिजे त हाणे आबदा परवीन चए थी न मिस्र यूसुफ इहा हिकिड़ी हुनजे गीत में लाइन आहे न मिस्र ए यूसुफ ए तमन्ना न बनाए इन तरह जी कुझु अथसि ऐं ज़ुलेखा ऐं यूसुफ जो हुन में किसो सॼो बयानु थिए थो त पोइ इनखे जॾहिं सम्झे थो न माण्हू डीपली त पोइ इनजे अंदरि बि वॾा वॾा किसा आहिनि हिननि जे अंदरि वॾी तारीख़ आहे। असां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। शामिर सरगाणी प्रोग्राम में मौजूदु आहे ऐं माठीणो सादा मिज़ाज इंसान आहे ऐं उहो हुनजे ॻाल्हाइण मां ख़बर पवे पई। तव्हांजो नंढपण भला कीअं गुज़रियो? नंढपण में ईअं ई हुयासीं जी 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 सादा माठीणा जी जी सही सही। पोइ भला उहो ॻोठ जो जेको टाइम उहो कीअं गुज़रियो? नंढपण में घर जो माहौल कीअं हो? असांजो वाल साहब फ़क़ीर माण्हू हूंदो हो ॾाढो असांजो उहो असांखे तमामु सुठी ॾींदो हो सलाहूं त बाबा कंहिं बि शइ जे पराई शइ जे मंदा न थियो, कंहिंजी अंधी आणींदो तव्हांजी सॼी वेंदी घरों, कंहिंजा मंदा न थियो न कंहिंजे वञो वेझे। असांखे असुल खां वठी इहो सबक़ु मिलियल आहे त असां फ़क़ीराणो घराणो आहे असांजो। असां कंहिं बि शइ जे माना कंहिंजे वेझे न कंहिंसां चलाकी न कंहिंसां ठगी न बाज़ी, इहो असां इन असुल ख़ानदानी खां वठी आहे। सही 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 सुठी ॻाल्हि, तमामु बहितरु, तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि। ऐं कुझु उहे इंसान जिन वटि डिग्री त मौजूदु न हूंदी आहे, का अकेडमिक एजुकेशन जंहिंखे पाण चऊं था उहो मौजूदु कोन हूंदी आहे, पर उनजे बावजूदि बि उन्हनि जी जेका तबियत हूंदी आहे उन में जेका सचाई हूंदी आहे, उन्हनि में जेका ईमानदारी हूंदी आहे उहा ॾाढो उन्हनि खे पंहिंजे हिसाब सां ख़ूबसूरत बि बणाईंदी आहे, अनमोल बि बणाईंदी आहे। पर कुझु माण्हू उन शइ खे सम्झी सघंदा आहिनि, हर को कोन सम्झी सघंदो आहे। हाणे तव्हां खां ॿुधंदासीं अलाए छा चूंड कयो अथव, ॿुधाइजो असांखे। साईं अलीगढ़ शाह जो बोल आहे। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। मादी नथी मारवी तुंहिंजो अल बि आहे, मादी नथी मारवी तुंहिंजो अल बि आहे, सभिनि वरनि जा ॾुखड़ा हिकु लहज़े मंझि लागे, सभिनि वरनि जा ॾुखड़ा हिकु लहज़े मंझि लाहे, ओ अहिड़ो अल आहे जो मागर साईं दई मारवी, रुवन नेण मुय जा ओ निमाणा निमाणा, रुवन नेण मुय जा वो निमाणा निमाणा, इजे भेनर आया मुझा अबाणा अबा, इजे सर तू आया मुझा अबाणा अबा, रुवन नेण मुय जा निमाणा निमाणा, रुवन ने मुय जा निमाणा निमाणा, इजे भेनर आया मुझा अबाणा अबाणा, इजे सर तू आया मुझा अबाणा अबाणा। पखड़ा परे बैठा गो वडे, पखड़ा परे पखड़ा परे बैठा गो वडे, सर तू सबे सुञाणा सुञा, सर तू सबे सुञाणा सुञा, रुवन नेण मुय जा निमाणा निमाणा, रुवन ने मुय जा निमाणा निमाणा, इजे भेनर आया मुझा अबाणा अबाणा, इजे सर तू आया मुझा अबाणा अबाणा।
झूपड़ा जंगल में अॾे विया भिटुन में झूपड़ा जंगल में अॾे विया भिटुन में पखड़ा पटन ते पुराणा पुराणा पखड़ा पटन ते पुराणा पुराणा रुवन नेण मुया जा निमाणा निमाणा रुवन ने मुया जा निमाणा निमाणा इजे भेनर आया मुझ अबाणा अबाण इजे सर तू आया मुझ अबाणा अबाणा गोहर छाचे ईंदा वठियूं नाल वेंदा गोहर छाचे ईंदा गोहर छाचे ईंदा वठियूं नाल वेंदा चिनी कोन छॾींदा मूंखे ॾोथियड़ा ॾाॾाण चिनी कोन छॾींदा मूंखे ॾोथियड़ा ॾाॾाण रुवल नेण मुया जा निमाणा निमाणा रुवल ने मुया जा निमाणा निमाणा इजे भेनर आया मुझ अबाणा अबा इजे सर तू आया मुझ अबाणा अबाणा सुठो बेहद बेहद सुठो ख़ूबसूरत ऐं सुठी चूंड तव्हांजी नाज़रीन असां वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़ नड़ो ब्रेक आहे तव्हां काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबह मेहरान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबह मेहरान में शामिर सरगाणी असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे ऐं तव्हां सां ॻाल्हि ॿोल बि गॾु गॾु हले पई ऐं राग बि ॿुधूं पिया तव्हांजी सिलेक्शन बि सुठी आहे जेको बि चूंड कयो पिया तमामु सुठो मां इहो बि पुछणु चाहींदमि त नंढपण जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधाई पंहिंजे घर जे बारे में असां सां शेयर कयो पंहिंजे वालिद जी तरबियत जे हवाले सां तव्हां शेयर कयो तमामु सुठो लॻो तालीम जे बाबति माना घर में हूंदो न स्कूल वञणु कुझु इन तरह जो माहौल हुयो जी तालीम जे लाइ त बाबा साईं बि मूंखे ॾाढो ज़ोर कयो त तव्हां पढ़ो अमर बि चवंदी हुआ स्कूल वञो स्कूल खां सवाइ कुझु न अथव तव्हां पढ़ो वञी पर वरी इहो जेके छोकिरा गॾु माल दाल चारींदा हुआसीं उहे गॾु जेके हूंदा न उहे वरी चवंदा यार पढ़ी छा कंदासीं छा मिलंदो पढ़ण में पोइ वरी उहे माना मूंखे वठी हलिया वेंदा हुआ पाण सां जॾहिं ॿकरियूं बि हुजूं वरी चारींदा हुआसीं वरी उन्हनि माल सां हलियो वेंदो हुउसि पोइ वरी उन्हनि जी ॻाल्हि सम्झंदो हुउसि त हे सही था चवनि पढ़ी छा कंदासीं छा थींदो पर अमड़ ऐं बाबे जो ज़ोर हूंदो पढ़ त भली ॻाल्हि आहे पर मां उन्हनि जी ॻाल्हि न मञी पर अॼु ॾिसां थो अफ़सोस थींदो अॼु हा उन शइ जी मूंखे तकलीफ़ महसूसु थिए पई सही सही पर जेकॾहिं इहे 2-3 दर्जा पढ़ी वञे माण्हू त बहितर हो हा ऐं हीअ फील्ड ॾाढी सुठी आहे पर गॾो गॾु तालीम जेसीं ताईं न आहे त पोइ माण्हू जेको आहे न ॾाढो ॾुखियाई सां सर्वाइव थो करे अधूरो थी थो वञे हा तव्हां सही पिया चओ माण्हू अधूरो थी थो वञे उन खां अलावा जेका इस्लामिक तालीम थिए थी रिलीजियस तालीम थिए थी उहा बि पंहिंजे हिसाब सां मां इहो पुछणु घुरां पई त ॾिसो शाइरी यादि करणु इहो बि हिकिड़ो फन आहे जी जी रागी जेसि ताईं ख़ूबसूरत रागी नथो बणिजी सघे जेसि ताईं हुनखे पूरी शाइरी सुठे तरीक़े सां यादि बि न आहे त मां नथी सम्झां सुठो परफॉर्म करे सघे थो सही ॻाल्हि आहे त पोइ कीअं यादि कंदा आहियो बसि इहो हाणे हिकिड़ी शइ ज़हन में आहे असांजे में त इहा शइ रखणी आहे हा हा त बसि ईअं सम्झ माना हर शइ यादि लॻी पई आहे जिथों बि जेको मिसाल माण्हू को फरमाइश कंदो आहे इहा शइ असांखे ॿुधायो त उहा शइ हुनखे या ॿुधो घणो आहे हा उहो माना असांखे यादि लॻी पई हूंदी आहे पर हिकिड़ो जेको गीत आहे मिसाल आहे कंहिं शाइर खां वठूं था उनखे हिकिड़ो ॿ चकर ॿुधंदा आहियूं बसि माना सम्झ लिखिजी वियो दिलि ते लिखियो पियो हूंदो आहे ज़बरदस्त पोइ असांखे छा था ॿुधायो हाणे वलीमन फ़कीर जो बोल आहे वलीमन साईं जो जी जी पोखणी अथी पोख ओ नत भी दई मुद चढ़ी
पोखणी अथी पोख नत भी दई मुद चढ़ी पानी थी दुई पोयरो पोसड़ी थी दई सोक अद्यूं अब्दुल लतीफ चवे ब्या लुणदा लोक तू सिकंदे हिकड़े संग लए ओ दिल उथी साजुर संबिर दुनिया जा दफ्तर व्या खजी ओ दुनिया जा दफ्तर व्या खजी दुनिया जा दफ्तर व्या खजी दिल उथी साजुर संबिर दुनिया जा दफ्तर व्या है दिल उथी साजुर संबिर दुनिया जा दफ्तर व्या दुनिया जा दफ्तर व्या खजी दुनिया जा दफ्तर व्या खजी है दिल उथी साजुर संबिर दुनिया जा दफ्तर व्या है दिल उथी साजुर संबिर दुनिया जा दफ्तर व्या खजी लखे लख पाल हा केदा उन्हनि जा ख्याल हा कई लखे लख पाल हा केदा उन्हनि जा ख्याल हा दाइम दाता खुशहाल हा दाइम दाता खुशहाल हा अदा तजन गारा व्या खजी दिल उथी साजुर संबिर दुनिया जा दफ्तर व्या है दिल उथी साजुर संबिर दुनिया जा दफ्तर व्या दुनिया जा दफ्तर व्या खजी दुनिया जा दफ्तर व्या खजी है दिल उथी साजुर संबिर दुनिया जा दफ्तर व्या है दिल उथी साजुर संबिर दुनिया जा दफ्तर व्या खजी जो लकब फानी फना साकिया कदी कैसा बका आए हिन जो लकब फानी फना साकिया कदी कैसा बका ही असल आगे बेबका ही असल आगे बेबका तेजा संग सिया पाव्या छिजी दिल उथी साजुर संबिर दुनिया जा दफ्तर व्या है दिल उथी साजुर संबिर दुनिया जा दफ्तर व्या दुनिया जा दफ्तर व्या खजी दुनिया जा दफ्तर व्या खजी है दिल उथी साजुर संबिर दुनिया जा दफ्तर व्या है दिल उथी साजुर संबिर दुनिया जा दफ्तर व्या खजी वली मोहम्मद होश कर खाली न कहते जोश कर वली मोहम्मद होश कर खाली न कहते जोश कर सूफी संदो सिर पोश कर सूफी संदो सिर पोश कर वठ इश्क जी दामन भजी दिल उथी साजुर संबिर दुनिया जा दफ्तर व्या है दिल उथी साजुर संबिर दुनिया जा दफ्तर व्या दुनिया जा दफ्तर व्या खजी दुनिया जा दफ्तर व्या
खजी गए दिल उथी साजुर सबेरे दुनिया जा दफ़तर विया है दिल उथी साजुर सबेरे दुनिया जा दफ़तर विया खजी वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त तव्हांजो पंहिंजो घर अव्हांजा बच्चा ॿार अव्हांजो केतिरो औलाद आहे जी जी आहे हिते कोटड़ी में रहंदा आहियूं असां माशाल्लाह जी केतिरो औलाद आहे तव्हांजो मूंखे 2 पुटड़ा आहिनि हिकिड़ी न्याणी आहे ऐं अदा गुलज़मा तव्हांजो फर्ज़ंद आहे जी 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 सही पोइ मतिलबु हिनखे बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे चाह हूंदो राग सां जी जी आवाज़ जी ख़बर न आहे आवाज़ कीअं अथसि न हे कोन सिखियो आहे इन बसि सिर्फ़ु ढोलक जे हिसाब सां आयो आहे अच्छा माना जीअं नंढे हूंदो हो त वॼाईंदा हुआ अची असां सां ॿिया मंगणहार ॾिसंदो हुननि खे वरी थोरो घणो जेको असांखे हूंदो हो उहो बि ॾसींदा हुआसीं पोइ वरी हिन लेवल में अची वियो आहे हाणे त ॾाढो सुठो थो वॼाए हाणे त ज़बरदस्त ॻाईंदो त मां सम्झां थो त तमामु भलो ॻाईंदो बराबरि पर माना इन जी सिखिया न वरिती आहे ॿियो मुंहिंजो नंढो छोकिरो आहे उनखे थोरो घणो आहे शौक़ु तमामु सुठा आवाज़ अथसि पर अञा सिखिया में कोन आयो सही सही ऐं अव्हांजी शागिर्दी में कुझु आहिनि सिखंदा आहिनि पाण सिखूं पिया पर ईअं छोकिरा आहिनि काफ़ी जेके मिड़े थोरो घणो शौक़िया तौरु जेके अचनि था ईंदा आहिनि सिखंदा आहिनि उहे माशाल्लाह हींअर सुठो ॻाइनि पिया मरी या गाज़ी नालो अथसि अच्छा हा ॿिया बि काफ़ी छोकिरा आहिनि कुझु जेके सिखिया हासिल करणु अचनि था सुठो पियो ॻाए हींअर गाज़ी मरी सही सही ज़बरदस्त ज़बरदस्त सुठो ऐं माना हिकु रागी जेको सेखारे थो कंहिंखे वरी उनजो शागिर्द किथे सुठो ॻाए त उनखे बि ॾाढी ख़ुशी महसूसु थींदी हूंदी न हक़ीक़त आहे ज़बरदस्त ज़बरदस्त भला हिन बंदि स्टूडियो में ॻाइणु थोरो मुश्किल आहे न न उहो त माना आवाम जेका तव्हांजे साम्हूं हूंदी आहे तव्हांजा पंहिंजा परस्तार हूंदा आहिनि उन्हनि जी हिकिड़ी फरमाइश हूंदी आहे ऐं उन्हनि जी मोट उते ई मिलंदी आहे त अञा वधीक ॻाइण ते दिलि जमंदी हूंदी हक़ीक़त आहे बिल्कुलु तमामु ख़ुशी महसूसु थींदी आहे ऐं पंहिंजा कलाम जेके मुंहिंजा काफ़ी केस्टूं बि थियलियूं आहिनि उन्हनि जा कलाम फरमाइश कंदा आहिनि मूंखे इहो असांखे गीत ॿुधायो पोइ उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं उहे बि ॾाढा ख़ुशि थी वेंदा आहिनि पर पंहिंजी जेको ॻाल्हि हूंदी आहे शइ त वरी उहा उन्हनि खे तमामु पसंदि करे ॿुधाईंदा असांखे बि ख़ुशी थींदी आहे सही सही जेको रेडियो जो भला दौरु गुज़रियो जी जी पहिरियों हेॾा मीडियम्स कोन हूंदा हुआ ऐं हिकिड़ो ई मीडियम हूंदो हो रेडियो जंहिंजे ज़रिए ॿुधो बि वेंदो हो ऐं जंहिंजे ज़रिए सिखियो बि वेंदो हो ऐं उहो मीडियम मां सम्झां थी हर घर में मौजूदु रहियो आहे हर कंहिं हुनखे ॿुधो आहे ऐं अॼु ॾींहं ताईं बि असां हुनखे ॿुधूं बि था ऐं हुनजो हिकिड़ो पंहिंजो उरूज रहियो आहे हाणे मीडियम्स तमामु घणा थी विया आहिनि ऐं हर कंहिं पंहिंजी पंहिंजी स्पेस हिकिड़ो विलारे वरितो आहे हर कंहिं पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी जॻह विलारे वरिती आहे कमनि कारनि सां गॾोगॾु बि गीत ॿुधणु रेडियो ॿुधणु ईअं हूंदो हो न हा हूंदो हो बिल्कुलु हूंदो वॾा असांजा ॿुधंदा हुआ रेडियो असां बि वेंदा हुआसीं नंढड़ा वञी पासे में ॿुधंदा हुआसीं रेडियो वॼंदो हूंदो हो पोइ मुंहिंजो भाउ हूंदो हो वॾो हिकिड़ो पोइ रेडियो जो तमामु शौक़ीन हूंदो हो ॿुधंदो हो पोइ कमकार थींदो हो त मुंहिंजो ॾाॾा साईं हुनखे चवंदो बाबा हाणे इनखे बंदि कर उन टाइम में जलाल जो दौरु हूंदो हो रेडियो ते जलाल जा कलाम ईंदा हुआ ॾाढा उस्ताद खान साहब फोटे जा पर पोइ चवंदो भाउ हाली बंदि कर शौक़िया तौर ते तमामु घणो ॿुधंदो हूंदो ज़बरदस्त जी सो हाणे वक़्तु पंहिंजे पुॼाणी ते पहुचे पियो प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते आहे हींअर तव्हां खां असां मोकिलाईंदासीं तमामु व्यूवर्स खां बि मोकिलाईंदासीं तव्हांजी महिरबानी प्रोग्राम में आयो प्रोग्राम ॾाढो सुठो रहियो तव्हांजो आवाज़ु ॾाढो सुठो तमामु ख़ूबसूरत मैसेज भला छा ॾींदव ॿिनि लफ़्ज़नि में पंहिंजे नाज़रनि खे मोहबत कनि प्यारु कनि इन्हनि जहिड़नि झगड़नि में कुझु न रखियो आहे ऐं असांजे फनकारनि खे ॾींदासीं त मैसेज त सिखनि ऐं वधि मां वधि रियाज़ कनि सुबुह जो उथी ऐं महिनत कनि पंहिंजी तमामु ज़बरदस्त सुठो सुठो ॾाढो तव्हांजे शागिर्दनि जे लाइ तमामु राॻियुनि लाइ तमामु सुठो मैसेज तव्हां ॾिनो नाज़रीन हींअर तव्हां खां मोकिलाईंदासीं प्रोग्राम जूं घड़ियूं पंहिंजे इख़्तिताम ते आहिनि मूंखे ॾींदो इजाज़त मुंहिंजी तमामु टीम मेंबर्स खे इजाज़त ॾींदो पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदो यादि हलने क़बान वेंदे वेंदे अव्हां जे लाइ तोहफ़े तौरु असां कलाम छॾींदा वेंदासीं सो छा ॿुधाईंदव वेंदे वेंदे साईं तालबुल मौला वाह 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 ज़बरदस्त सिक जी खयम सागली हथ में अजगा बीब कयम इंसाफ अमीन थी निर्मल यार नजीब तोर कई मुतलब सां लायक लखें लबीब एक पासे तू थिए बे पासे आऊं अजीब तालिब जा तबीब तुझो वज़न वधी वियो पंहिंजे दर्दन जी ओ पंहिंजे सूरन जी
कंहिंसां ॻाल्हि कयां के दांदियां अल्लाह कंहिंसां ॻाल्हि कयां के दांदियां पंहिंजे दर्दनि जी पंहिंजे सूरनि जी कंहिंसां ॻाल्हि कयां के दांदियां अल्लाह कंहिंसां ॻाल्हि कयां के दांदियां दिल विदरायन था पंजा पंजा बोल ॿुधायन था सभु मूं वटि दिल विदरायन था पंजा पंजा बोल ॿुधायन था तिन अछनि का रन भूरन जी तिन अछनि का भूरन जी कंहिंसां ॻाल्हि कयां के दांदियां अल्लाह कंहिंसां ॻाल्हि कयां के दांदियां पंहिंजे दर्दनि जी पंहिंजे सूरनि जी कंहिंसां ॻाल्हि कयां के दांदियां अल्लाह कंहिंसां ॻाल्हि कयां के दांदियां ओ कोने को जो हाल ॿुधे इहो हाल कयो आगे कुर्ब तुझे कोने को जो हाल ॿुधे इहो हाल कयो आहे कुर्ब तुझे हिन दुनिया जे दस्तूरनि जी हिन दुनिया जे दस्तूरनि जी कंहिंसां ॻाल्हि कयां के दांदियां अल्लाह कंहिंसां ॻाल्हि कयां के दांदियां दर्दन जी पंहिंजे सूरनि जी कंहिंसां ॻाल्हि कयां के दांदियां अल्लाह कंहिंसां ॻाल्हि कयां के दांदियां दिल जी वेदन कैसा कयां ओ तालिब मौला कादे वञा हिन दिल जी वेदन कैसा कयां ओ तालिब मौला कादे वञा हिन इश्क सदे आशूरन जी हिन इश्क सदे आशूरन जी कंहिंसां ॻाल्हि कयां के दांदियां अल्लाह कंहिंसां ॻाल्हि कयां के दांदियां पंहिंजे दर्दनि जी पंहिंजे सूरनि जी पंहिंजे दर्दनि जी पंहिंजे सूरनि जी कंहिंसां ॻाल्हि कयां के दांदियां अल्लाह